नाज़रीन खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं। कराची जे इलाइक़े नोरस चौरंगी भरिसां फैक्ट्री में राशन की विर्छ दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई, जंहिं सबब 11 ॼणा लताड़जी फोत थी विया आहिनि। नाज़रीन खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। कराची जे इलाइक़े नोरस चौरंगी भरिसां फैक्ट्री में राशन की विर्छ दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई आहे, जंहिं सबब 11 ॼणा लताड़जी फोत थी विया आहिनि। 15 खां वधीक माण्हू बेहोश ऐं ज़ख़्मी थी पिया, जिन खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची MIS न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श ख़ास खेली। जी नबी बख्श, आगाह कजो त वाक़ियो कीअं पेश आयो ऐं केतिरा माण्हू जेके आहिनि से फोत थिया आहिनि। हाँ जी बिल्कुल, जो है ये अफ़सोसनाक वाक़ियो जो है वो नोरस चौरंगी भरिसां एक निजी फैक्ट्री में पेश आयो है, जिते राशन की विर्छ दौरान माण्हुनि में भाॼ पइजी वई, जंहिंजे नतीजे में टे जेके आहिनि ॿारनि ऐं टिनि औरतुनि समेत जेके आहिनि 11 ॼणा जेके आहिनि उहे लताड़जी फोत थी विया आहिनि, जॾहिं त 15 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे बेहोश थी विया आहिनि, जॾहिं त हादसे जे ज़ख़्मियुनि खे जेको आहे जना अस्पताल पहुचायो वियो आहे, जिते केतिरनि जी हालत जेका आहे ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। उन हवाले सां जेको आहे पुलिस ॿुधायो आहे त राशन जी विर्छ बाबति फैक्ट्री मालिक पारां को बि इतला नाहे ॾिनो वियो। जेकॾहिं पुलिस खे इतला हुजे हा त फैक्ट्री में जेको आहे सो मुनासिबु इंतज़ाम करनि हा। उन हवाले सां जॾहिं त रेस्क्यू जेका आहे उन ज़रियनि मूजिबि इहो ॿुधाए पियो वञे त गैस जेको आहे फैक्ट्री में जेको आहे सो गैस लीकेज थियण सबबि बाहि लॻी, जंहिंमें जेको आहे सो फैक्ट्री में गैस लीकेज थियण सबबि जेका आहे उनजो इतला जेको आहे उहो पिणु मौसूल थियो हुयो ऐं फैक्ट्री में जेको आहे हिन महिल पाणी जमो थी वियो आहे ऐं लॻे थो त जेका आहे बाहि जेका आहे उहा विसाई वई आहे। जी।